बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उत्बतुल गुलाम रहमतुल्लाह अलैह जंहिंजे फितना अंगेज़ ऐं शराब जा दास्तान मशहूरु हुआ। हिकु ॾींहुं हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह जी मजलिस में आयो। उन वक़्तु हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह हिया शरीफ तिलावत कर रहा है, अलम यानि लिल्लज़ीना आमनू अन नख्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। इन आयत शरीफ जो तफ़सीर बयान कर रहा हुआ, याने छा मोमिननि जे लाइ इहो वक़्तु नाहे आयो जो उन्हनि जी दिलि अल्लाह खां डिॼे। पाण उन आयत जी अहिड़ी तशरीह कई जो माण्हू रोअण लॻा। हिकु नौजवान उथी बीठो ऐं चवणु लॻो, ए मोमिन बान्हा, छा मां जहिड़ो फासिक़ ऐं फाजिर जेकॾहिं तौबह करे त अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो? त पाण फरमायूं, हा, अल्लाह ताला तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ फरमाईंदो। जॾहिं उत्बतुल गुलाम इहा ॻाल्हि ॿुधी त उन जो चहिरो ज़र्द थी वियो ऐं उहो आह पुकार कंदे बेहोश थी किरी पियो। जॾहिं उनखे होश आयो त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह उन जे क़रीब अची ही शेर पढ़िया, अया शाबाल रब्बिल अर्श आसी अतदरी मा जज़ाउ ज़िविल मासी सईरुल असात लहा ज़फीर व गैज़ योम योखज़ बिन नवासी फ़इन तस्बिर अला नैरान फ़ास व इल्ला कुन अनिल असाए असियान कासी व फीमा कद कसबत मिनल खताया रहंतन नफ्स फजहद फिल खलासी। याने ए अल्लाह जा नाफरमान जवान, ख़बर अथई त नाफरमान जी सज़ा छा आहे। नाफरमान लाइ पुरशोर जहन्नम आहे ऐं हशर जे ॾींहुं अल्लाह ताला जी सख़्त नाराज़गी। जेकॾहिं तव्हां नारे जहन्नम ते राज़ी आहीं त गुनाह कंदो रह, वरना गुनाहनि खां रुकिजी वञ। तूं पंहिंजे गुनाहनि जे बदिले पंहिंजी जान रहन रखी छॾी आहे, उनखे छॾाइण जी कोशिशि कर। उत्बा वरी आहो पुकार कई ऐं वरी बेहोश थी वियो ऐं जॾहिं होश में आयो त चवणु लॻो, छा मां जहिड़े बदबख़्त जी बि रब तौबा क़बूल कंदो? दरगुज़र करण वारे रब ज़ालिम बाने जी तौबा क़बूल फरमाईंदो। इहो मां हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेको बि ज़ालिम बान हुआ, जेकॾहिं तौबा करे त अल्लाह तबारक व तआला उन जा गुनाह दरगुज़र करे छॾींदो आहे। उन वक़्तु उत्बा मुंहुं मथे करे रब पाक खां हीअ दुआ घुरियो, ए अल्लाह, जेकॾहिं मुंहिंजे गुनाहनि खे मुआफ़ ऐं तौबा क़बूल कई त अहिड़ी हाफ़िज़े ऐं अकुल सां मुंहिंजी हिफ़ाज़त फरमाए जो मां क़ुरान मजीद ऐं उलूम दीन मां जेका बि शइ ॿुधां त उनखे कॾहिं बि न विसारियां। ऐं ॿी हीअ दुआ घुरियईं, ए मुंहिंजा अल्लाह, मूंखे अहिड़ी आवाज़ अता फरमाए जेकॾहिं मां तिलावत कयां त माण्हुनि जूं दिलियूं मुंहिंजी तरफ़ माइल थी वञनि ऐं उहे गुनाहनि खां तौबह कनि। ए अल्लाह, मूंखे अहिड़ो रिज़्क़ अता फरमाए जो हलाल रिज़्क़ अता फरमाए जो अहिड़ी जाइ तां अचे जो मूंखे महसूस बि न थिए त किथां आयो। अल्लाह तबारक व तआला उन उत्बतुल ग़ुलाम जूं उहे टई दुआऊं क़बूल फरमायूं ऐं उनखे अल्लाह तबारक व तआला अहिड़ो ज़हन हाफ़िज़ अता फरमायो जो जेका बि शइ दीनी ॿुधंदो हो, क़ुरान शरीफ़ जी तिलावत बीहंदो त उहा कॾहिं बि उनखां कोन विसरंदी हुई। ऐं जेकॾहिं तिलावत कंदो हो त तिलावत ॿुधण वारनि जूं दिलियूं साफ़ पाक थी वेंदियूं, गुनाहनि खां ताइब थी वेंदा हुआ ऐं उन जे घर अहिड़ो त रिज़्क़ नाज़िल थींदो, अहिड़ो रिज़्क़ लहंदो हुयो जो का बि ख़बर कोन पई त केरु आणे थो, केरु रखी थो वञे। सो अल्लाह तबारक व तआला उन जूं उहे दुआऊं क़बूल फरमायूं, छो त जेको बि शख़्स सची दिलि सां तौबा कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन जी तौबा क़बूल फरमाईंदो आहे। ऐं इहो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे त इन शख़्स तौबा करण सां ऐं अल्लाह तबारक व तआला खां सची दिलि सां दुआऊं घुरियूं त अल्लाह तबारक व तआला उन जूं दुआऊं क़बूल फरमायूं ऐं जेके बि दुआऊं घुरियूं उहे सभु क़बूल थियूं ऐं उनखे उहे शयूं मिलियूं। अल्लाह तबारक व तआला असांखे बि गुनाहनि खां
तौबा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।